नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो में सिंध समेत समूरी दुनिया में ॾियारी वॾे जोश जज़्बे सां मल्हाई पई वञे, जंहिंमें हिंदू बिरादरी पारां भगवान श्री राम जी आमद जे मौके ते सदियुनि खां पुराणी रवायत बरक़रार रखंदे पंहिंजे घरनि खे ख़ूबसूरत लाइटनि ऐं ॾीयनि सां सींगारियो वियो। ॾियारी जे मौके ते हिंदू बिरादरी पारां हिक ॿिए सां गले मिले ॾियारी जी मुबारकूं ॾिनियूं वयूं ऐं मुंहुं मिठो करायो वियो मज़हबी इबादत करे, जंहिंमें पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान जी ख़ुशहाली ऐं सलामती ऐं पाक फौज जे हक़ में दुआऊं घुरियूं आहिनि। आख़िर में हर तरफ़ आतिशबाज़ी जा नज़ारा मन मोहींदड़ हुआ। दीवाली माई सुख साण लाई सबके वादाई, अचो झूम गायूं घर के सजायूं रोशन बनायूं। शेवा कई आहे, ॾिया वग़ैरह ॿारिया आहिनि, पर हिकिड़ी करोना लॻे था, करोना इहा असांखे परेशान करे छॾियो आहे। न न जोश ते साॻियूं मरे थोड़ी बीमारी जे वजह सां कुछ माण्हू प्रॉब्लम में अची विया आहिनि, थोड़ी महांगाई जे हिसाब खां बची विया आहिनि। ॿियो को मसइलो कोन्हे, जाम घटि थी आहे महांगाई जे हिसाब खां थी आहे। ॿियो पंहिंजो कोरोना जो SOPS जे ज़रिए माण्हू पहुचनि कोन था दुकान ते। बहुत अच्छे तरीके से कर रहे हैं। असल में दिवाली का त्यौहार जो पहले से बहुत कम है। असल के उसका रीज़न यही है कि एक तो कोरोना, ऊपर से बारिश है, लोग तकलीफ़ों में हैं। बाकी उसके बावजूद भी मालिक से दुआ करते हैं सब भाइयों के लिए, अपनों के लिए। नहीं, बेहतरीन पाकिस्तान में त्यौहार बिल्कुल बेहतरीन जोश और जज्बे से, बिल्कुल बेहतरीन तरीके से सब भाइयों की मोहब्बत से बिल्कुल चल रहा है। सब एंजॉय कर रहे हैं फर्स्ट क्लास तरीके से। दिवाली का प्रोग्राम, दिवाली पर में पूजा की थी माता की, और पूजा करके फिर घर से बाहर निकले, फिर फटाके जलाए और बहुत मज़ा किया और पाकिस्तान की सलामती और शहदाई के लिए दुआ भी करते हैं। तमामु घणी ख़ुशी आहे जो ॾियारी जो त्यौहार जेको मोटी आयो आहे। ईश्वर दर जेको आहे इहा ई प्रार्थना हूंदी आहे त ईश्वर जेको आहे दुख सां गॾु सुख बि ॾींदो आहे। जहिड़े नमूने जेको हीअ कोरोना जी वबा आई हुई 6 महीना ताईं असीं ॾाढो परेशान हुआसीं। असांखे का बि ख़ुशी जेको आहे उहा नज़र न पए। हीअ जेके त्यौहार हूंदा आहिनि असांखे ख़ुशी ॾियण जे लाइ हूंदा ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे बेहद। ऐं अहिड़ियूं ॾियारियूं जेके आहिनि हर साल ईंदियूं रहनि ऐं ख़ुशियूं ॾींदियूं रहनि। ऐं ईश्वर त इहा प्रार्थना हूंदी त इहा जेका वबा आई आहे इन मां असांजी छुटकारो थी वञे। बसि इहो आहे त अलाह जेको आहे, ख़ुदा जेको आहे उहो कंहिंखे बि बुख न मारींदो आहे। त जेको बि जीव जनावर हुजे उनखे बि जेको आहे राति जो रोज़ी रसीद ॾींदो आहे। त महांगाई पंहिंजे हिसाब सां आहे, माण्हुनि जेको आहे पंहिंजी पाण पूरत कई आहे ऐं जेको आहे हिमत ॾियण वारो ख़ुदा ई आहे। बाक़ी गवर्नमेंट मां जेको आहे असांखे एतिरी उमेदूं नज़र न आयूं आहिनि। जेको हिन दफ़ा महांगाई हुई उन में माण्हू काफ़ी सारा जेको हिकु वॻो सुभाइण वारो उन जेको आहे न वरितो ऐं ॾाढी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं माण्हू जेके आहिनि हिते पंहिंजी मदद पाण ते जेको आहे इमदादी कार्रवाइयूं कंदा आहिनि ऐं इहा बि जेकी वॾी हिमत आहे उहा ख़ुदा जी तरफ़ां न। बाक़ी गवर्नमेंट जो हाल न आहे। साईं जा जेको आहे न उहो चवंदा जिना पेर तेना ख़ैर। गवर्नमेंट जेकॾहिं कंहिंजी सुठे पेर सां ईंदी आहे त उन हवाले सां जेको आहे सुठो पेर जंहिंजो हूंदो आहे उते ख़ैर थींदी आहे। असांखे इमरान ख़ान मां का बि उमेदु न हुई ऐं जेको महांगाई आई आहे उनजे करे जेको आहे माण्हू लाराए। बाक़ी वायरस खां एतिरो माण्हू खे डपु कोन्ह थियो आहे, छो त इहे बीमारियूं शिमारियूं त हलंदियूं रहियूं आहिनि दुनिया में। अलाए केतिरा मर्द आया, केतिरा विया, केतिरियूं आफ़तूं आयूं, ज़िलज़िला आया, ॿोॾूं आयूं, माण्हू उन्हनि खे बि मुंहुं में। पर हीअ जेको महांगाई आहे जेको उन्हनि सभिनी जी चेल टोड़े छॾी आहे। इन हवाले सां माण्हू जेको पंहिंजी ख़ुशियूं जेके आहिनि उहे अधु करे छॾियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।